मोहब्बत सिंध ट्रेन मार्च लाहौर का रवानो थी वियो आहे। मार्च लाहौर पहुतो त उन जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। वधीक तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे लाहौर में सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ कमाल शाही सां। जी कमाल, कवामी तहरीक पारां मोहब्बत सिंध ट्रेन मार्च पंजाब के गादी वाले शहर लाहौर पहुतो, जिते सिविल सोसाइटी के माण्हू, नेशनल पार्टी ऑफ पाकिस्तान, अवधूत पार्टी पाकिस्तान समेत मज़दूर यूनियन ऐं मुख़्तलिफ़ सिविल सोसाइटी के माण्हू वॾे तइदाद में जेको आहे हुते आजियां कयूं ऐं वॾे तइदाद में जेके माण्हू हुते पहुतल आहे। उहे जेके कवामी तहरीक पारां जेका मोहब्बत सिंध रैली जा जेके ट्रेन जा जेके माण्हू जेके हुते पहुतल आहे, उन्हनि ते बुलंदी वर्खा पिणु कई ऐं वेलकम वेलकम जेका मोहब्बत सिंध ट्रेन मार्च वेलकम वारा नारा पिणु जेके चया। जंहिंखां पोइ हुते वॾे तइदाद में जेके माण्हू मौजूदु हुआ ऐं हुन जेका मोहब्बत सिंध ट्रेन मार्च उनखे कंदे अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ अली जो चवणो हो त सिंध खे तक़सीम करण वारो बलदियाती निज़ाम आंदो वियो आहे। उनखे सिंध जी जेका आवाम आहे कंहिं बि सूरत में क़बूल नथी करे, जॾहिं त हुन चयो त इन जे ख़िलाफ़ ही असां सुभाणे जेको आहे अमन जेका रैली जेका आहे उहो पार्लियामेंट हाउस ॾाढो पहुचाईंदासीं। उन खां पोइ बि जेकॾहिं ही बलदियाती निज़ाम वापसि न वरितो त पोइ जेका अवामी तहरीक पंहिंजी अमली आहे हिन निज़ाम खे ख़तमु करण ताईं जेको एहतजाज जेको सिलसिलो आहे उहो जारी रखंदी। जॾहिं त सिंध ख़िलाफ़ जेके साज़िशूं थी रहियूं आहिनि ऐं उन्हनि खे हर सूरत में जेको आहे क़बूल न कंदासीं। सिंध जेका आहे माली वसीलनि सां पिणु जेका मालामाल आहे। वसीलनि जे हवाले सां 70% गैस ऐं पेट्रोलियम जेका आहे उहा पर उन बावजूदि जेके माण्हुनि जो गुरबत जो जेको तइदाद आहे उहो सिंध में वधंदो पियो वञे। जॾहिं त उन चयो त सिंध जी आवाम जेका आहे कालाबाग डैम खे पिणु जेका आहे नाकाम कालाबाग डैम ख़िलाफ़ जेका आहे करारदादी पास करे चुकी आहे। उनखे तस्लीम थी करे जंहिं करे जेका आहे हू कंहिं बि सूरत में कालाबाग डैम जेका आहे थियण न ॾींदी। जॾहिं त सिंधी न्यूज़ सां इल्मु कंदे अयाज़ लतीफ़ अली जो चवणु हो त बलदियाती निज़ाम जेको पंहिंजे मुफ़ाज़ल तहत पीपल्स पार्टी जेको पंहिंजे हुकूमत जे वञण वारे वक़्तु आंदो आहे। उन क़वामी तहरीक कंहिं बि सूरत में जेका क़बूल नथी करे। उन ख़िलाफ़ हर माल ते जेका एहतजाज आहे उहो सिलसिलो जेको जारी रखियो वेंदो। जॾहिं त मोहब्बत सिंध रैली जेका ट्रेन मार्च आहे उनखे पार्टी जो फारूक तारिक, अवामी पार्टी जो जमील उमर समेत मुख़्तलिफ़ जेके सिविल सोसाइटी जे माण्हू जेका ख़िताब कंदे चयो त पंजाब जी जेका आवाम आहे उहा सिंध सां गॾु आहे। जेके सिंध ख़िलाफ़ जेके ज़ाती थी रहिया आहिनि उन पंजाब जी जेका तरक़ी आवाम आहे उहा अवामी तहरीक सां इन हवाले सां गॾु आहे। जी कमाल, अवां जी महिरबानी।